अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जे हिन वीडियो जो टॉपिक आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे ते। दोस्तों अॼु मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों उन्हनि दोस्तनि जे लाइ अॼु ख़ुशख़बरी खणी आयो आहियां जेके दोस्त सिंधी ड्रामनि खे पसंदि कंदा आहिनि। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों ख़ुशख़बरी खणी आयो आहियां तव्हां दोस्तनि जे लाइ। जेके दोस्त सिंधी ड्रामनि खे पसंदि कंदा आहिनि उन्हनि दोस्तनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। दोस्तों तव्हां दोस्तनि खे वॾी इंतज़ारु हूंदी त ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलायो वेंदो, इहो अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द हलायो वेंदो सिंध टीवीअ ते। दोस्तों हिन ड्रामे जी एडिटिंग शुरू थी चुकी आहे। दोस्तों हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा मशहूर अदाकार पिण आहिनि, जीअं त असद खान कुरैशी, सैयद नसार शाह, उमैद अली कलवर, मंज़ूर मुराद, सतार लाड़ मज्जू, आज़म मैंगल, हबीब पवार ऐं इन्हनि खां अलावा तमामु सिंध जा मशहूर नाले वारा अदाकार हिन ड्रामे में आहिनि। दोस्तों हिन ड्रामे जी हाणे एडिटिंग शुरू थी चुकी आहे। हिन ड्रामे खे तमामु जल्द सिंध टीवीअ ते हलायो वेंदो। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। तव्हां असांजी वीडियो खे लाइक कंदा आहियो ऐं सुठा सुठा कमेंट कंदा आहियो। महिरबानी दोस्तों, ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।